मान सा तकरार निबरियो ना है त बहराम पड़ शुरू कई आ बिन्ही जूं बोलतियूं बंद करनी पवंदियूं। बाबा साईं ॾेढ खे ज़ुकाम थी पियो आहे। ॾेढ खे ज़ुकाम? हाँ बाबा साईं ॼाण निछूड़ी नहीं। अरे गाल कर सदाई गुजार तू। बाबा साईं बहरा मारो घोड़ो तव्हांजे घोड़न वारे तंबेले में बीठो आ। मुझे घोड़न जे तबेले में? हाँ बाबा साईं तॾहिं त चयम त ॾेढ खे ज़ुकाम थी पियो आ। कंहिं आने ॿधो ऐं नौकर किथे हो? बाबा साईं ख़बर ना है कंहिं ॿधो आ। रात नौकर हलियो वियो घर। छोकरो सख्त बीमारुस उनखे अस्पताल खणी वियो। तो त न ॿधरायो आ ऐं करायो आ गोरा? साईं जे मां ये कया त तव्हांखे न ॿुधाया हा। खबर पवंदे इतला ॾिनो थम। केर तो थी सके? लगे तो त दादना। केर बा पुजी पइबो घोड़ो त फबियो न बाबा साईं। न गोरा टिजो था बाबा साईं। तानू न दे बेवकूफ साख जी गाला साख जी गाल हेडी तोमत कोन थी सुझई सजे तर में उलियला त घोड़े जो पेरो शाबाज खान जी लांडी तरफ वेला। पोइ भला जेको हुकुम हुजे माण्हू वठी हींअर जो हींअर घोड़ो तबेले मां कढी अकले छॾ। पोइ ॾिसी वठे त पोइ? अरे कोन थो मरी कंहिं बि तरीक़े सां हितां कढी बहराम खान जे ॻोठ अकले छॾ। बहराम वटि पहुचे न पहुचे पर हितां साबिती गुम कर। पोइ बहराम खे बि पुॼा ऐं जंहिं कई आ उन जी बि पत धोआ। शहबाज खान सां शतरंज था खेॾनि। वञ जल्दी कर। हाज़िर बाबा साईं। थाणो खे तो तलाक ॾे सोराब तो थाणो खे तलाक ॾे थाणो ॾींदी थाणो तो खे तलाक थो ॾे। थाणो धड़की न त तलाक ॾींदो अधन जी मालीअ जो तलाक ॾींदो। मसाते पो हिम्मत कर न देर शाजी फकीर त इहो ई चाहे थो। केड़ी हिम्मत छाजी देर मथो फाटियो पियो थई पोइ बि अॻिते मोहब्बत में मथो फाटो आ त खेर आ मसाते तो जेको इहो चयो पए इहो छा पे चम निभागा छॾ जान छो आज़ारियो थई। हल बा मसात धनुआ सां पकाई ऐं आज़ार फकीर हर वक्त चवंदो वते थो चंदुर जो कलाम। दिल आहे हथन में खरीदार थो ॻोल्हियां ऐं मासात वरी लिकाए थी नटाए थी। दुख थो थिए फकीर खे मासात जो। इज्जत अथई छो न? केतिरी अंदाज़ो ई कोन्हे। गोॾे खां बि मथे घणी असुल घणी इज्जत वारो आ धनु धमाली मासात। त पोइ वेह न त इज्जत कीअं? माना फकीर वेहे आसरो करे मासात जिंदाबाद। उठ चाहे थी उठ। हल बा इज्जत ॾेई वरी बेइज्जती। धनु ऐं इज्जत चवे थी वञ न त मुंह फेंदीसै। कटीअ जो बोरो ॿुधई नथो। वञा थो पर जेको चई पई न उन ते अमल कर जल्दी मासात। ॾे तलाक सुराब खे धनुअ खे धणी बनाए त सॼी जिंदगी सुख न त धनु धमाली फकीर धाणेरा में फतकी दम ॾींदो। भला फकीर वेहे या वञे? फकीर वञे कुआ मार दवा खाई मरे न त सोटी खणी सटकन सां साह कढंदी सांस। थाणो धणकी न है।
अम्मा जी कंहिं वक़्त बि कड़कियो त वेल थी वेंदो। असीं बादल ते हणंदियूंसीं। अम्मा जेको बचाए चङाई करे उन ते उछलजे। अम्मा इहो ग़लति आहे। नाहे ग़लति, धोखे में रखबुसि। बादल ऐं असां लाइ हूअं बि बाहि ॿारींदो त हीअं बि बाहि ॿारींदो। बादल खे अलाह ॼमार ऐं हिम्मत ॾींदो धीअ। पर अम्मा बादल लाइ ईअं न चइजे त चङो। मां संभाले वठंदसि, तूं बेखबर वार हुज। पर अम्मा मूं ॿी ॻाल्हि सोची आहे। कहिड़ी? जिन तंग करे या मारण जी करे त ठोकियांसि सिधी बंदूक। उमल उल्को ई लही पए ऐं अज़ाब ख़तम। हिकर अटकल कबी पोइ ईअं बि कबो। अम्मा खड़को थियो आहे। ख़बर नाहे। ख़बर आहे तव्हां ॿिन्ही मूंसां धोखो कयो आहे। बादल सां मिली मंसूबो ठाहे पुलिस जे हवाले करण जी नाकाम कोशिश कई आहे तव्हां। न मिरल, तूं भुलियो आहीं। असांखे त का बि ख़बर कोन्हे। कूड़ मूंसां मूं तव्हां ते एतबार कयो, तव्हां वरी मूंखे ई फसाइण चाहियो। मीरल अम्मा खे कूड़ो न चओ। त पोइ तोखे चवां, जंहिंखे दिलि सां चाहियमि, जंहिंजे लाइ हेॾियूं सारियूं मुसीबतूं सठम, उहा मूंसां ईअं थी करे। असीं हींअर बि तोसां आहियूं मिरल। ठीकु आहे, त पोइ हींअर जो हींअर हलो मूंसां। हींअर? हा हींअर। तोखे मूंसां मोहबत आहे? री अंदाज़ो करे नथी सघीं। मोहबत ईअं कबी आहे जीअं तूं थो करीं। हर लम्हो आज़ार, हर घड़ी धमकी, हर वक्त ज़हनी परेशानी ॾींदो आहे मोहबत कंदड़। ज़बरदस्ती मोहबत जे कहिड़े खाने में आहे? नूरी तुंहिंजे इनकार मूंखे जज़्बाती ऐं अंधो बणाए छॾियो आहे। न त मुंहिंजे सीने में बि धड़कंदड़ दिलि आहे। मीरल एतबार कर, बादल खे टारियूं पोइ बंदोबस्त कयूं। बंदोबस्त? निकिरण लाइ त कुझु बंदोबस्त कबो न। ईअं माण्हू चवंदा त औरतूं निकिरी वयूं। कन सुरा खणाइबा बादल खे त बादल पाण ई हथ कढी वेंदो। ठीकु आहे, मां सुभाणे ईंदुसि, तव्हांखे तयारु ॾिसां। मीरल तयार तो हूंदियूंसीं, तूं को फिक्र ई न कर। कासिम हिनखे मान ॾेई ज़फर कुल्हे ते चाढ़े छॾियो आहे। हाणे ही सुरकुंदी सुरकुंदी अची असांजे मथे ते थी वेही। हाणे ही असांजो कंत बणण जे पोयां आहे। चाची जे न उथंदे वेहंदे ताना तुनका हूंदा त कंहिंजी दिलि चवंदी त हिते उथे या वेहे। भले खुदा जी कुदरत आहे, हाणे हिन मेसड़ी खे ताना ई तुनका था मिलनि। मर्ज़ी सां घुमे फेरे माइटनि ॾे अचे वञे त ठीकु आहे, न त वेचारी ॾाढी ॾुखी आहे। न ॾींदी साईं, न ॾींदी साईं तोखे इहे गोर घुमण। हा ॿुधी छॾ मुंहिंजी इहा ॻाल्हि। वरी कुछ चवे थी छा चाची अम्मा? हिन जी मर्ज़ी आहे त हिनखे का बि रोक टोक न हुजे। धाणो जे थले खां वठी हिन घर जे थले ताईं इहे थियणो ई न आहे चाची अम्मा। भाॼाई मुंहिंजी ॻाल्हि ॿुध।
हिन कन खां ॿुधी हिन कन खां न कढी छॾिजांइ। तूं असांजो नंग आहीं, नंग। तुंहिंजे लाइ एतिराम बि आहे, पर असांजे लाइ इहो ऐब आहे। तूं तकरारनि जे हूंदे अची आई वञी। मां ज़फर जे करे सुन खाई हुअसि, पर हाणे कोन खाईंदुसि। अदा कासिम, तूं यहाँ ते हथ रख। मूं हुते वेहण जी ॻाल्हि कई आहे, हरगिज़ बि न। ऐं वेहंदसि बि कान अम्मा वटि, बाक़ी मिलण लाइ बि न वञा। इहो त इंसाफ़ न आहे। मूंखे सोराब जी दाह ते बहराम ख़ान घुरायो आहे। मां ऐं ज़फर हिक कहाणी कंदासीं बहराम ख़ान सां, पर तूं उते वञी थी न त उहे ॿिली मां शींहं बणिजी था वञनि, शींहं। इहो क़बूल न आहे। न कंदा। हिन भेरे वयसि त थी आयसि न। जेकॾहिं को शक अथव त चाची भले मूंसां गॾिजी हले। मूंखे कहिड़ो लाचार पियो जो मेसड़ी खे वठी वञा माइटनि में। ऐं तूं हिते सुडकी सुडकी दम ॾींदी आहे। पता जी कुदरत आहे, हिन मेसड़ी बि मान लधो आहे। मां अम्मा ॾे वेंदसि, भले पोइ मूंखे मारे विझो। नामुमकिन आहे भाॼाई, नामुमकिन आहे। तूं हितां उचसी बि नथी सघी। न ही कान मुड़दी कासिम, कान मुड़दी। आब वञा थी बाणे गोठ। ओ ॾिसते जो बिलो कयां थी। आई अब्बा, जेकॾहिं हिन जो असां बिलो न कयोसीं न ती असांजे मुंह ते कर मलंदी आहे। चाची तूं न घबराए, न घबराए तूं। अम्मा अधो अञा न आयो आहे। पतो ई न आहे। अम्मा अधी देर छो कई आहे, ख़बर त पवे। तूं दिलजाए करदी है, अची वेंदो ख़ैर सां। अदा ठीक त आई न? हाँ भेण, परेशान थी। मां ठीक आ। अल्लाह हयाती ऐं सेहत ॾींदी पुट। आमीन अम्मा। देर कई? बस थी वई अम्मा। असां हिते परेशान हुयासीं, तूं देर कई पुट। मां शफन जे तलाश में हुयुसि। जेकॾहिं न मिली वञा त समझाया सा तो मुझे दर जी चाट टपण जो मतलब छा है। अदा अचण सां ई ममण तव्हांखे चयो हुम न त जीअं हू घर में अचे त तव्हां फायर करे फत कयोसि, पर तव्हां ये कयो छो न? काहे तो पए घर में बेशरम। असां खेसि ॿुधायो आ त ॿीहर ईंदे त घटि न थींदई। बदनाम करे छॾियो आहे बेहूदे। रईस बहराम खान वटि अलॻि ख्वार कयो अथसि त घर में अलॻि काहे थो पवे। जेकॾहिं हाणे छॾियोमांसि त मां नालो पंहिंजो तदन मटाए छॾींदुसि। अदा मामी सोराब खे चयो। छा चवांसि? कोन चवंदोसांसि। घणा दफ़ा चयो अथमांसि, हाणे चवणु बेकार आहे। हाणे इहो शफन रहंदो या मां रहंदुसि। मां थी सोराब खे चवां। नाहे ज़रूरत वञण जी अम्मा। सट सां तालुक न तोड़ दादा न। अञा मूं ॾे ॾो, मां थो टोड़ियां। मां अगराई कई हुजे या कंहिंसां बेवाज बि कई हुजे त पोइ मां मयारी वारे सेरे हलां करे हलियो थो अचे।
न हूंदो न वरी रहंदो। कासिम खान छोकरी खून बाह में आयल आहे तव्हां वटि। हाणे माइट खून बाह में पैसा ॾियण जे लाइ तयार आहिनि। छोकरी तव्हांखे वापसि ॾियणी पवंदी। सरदार हिन जे लाइ घुरायो अथई? बाक़ी छा लाइ घुराया? हा साईं, हाँ तो फाटी असांजो तो लाइ। तूं न ॻाल्हाए भगन, सरदार खे चवण ॾे। मूं चयो जंहिं वटि फ़ैसिलो रखायो मां ऐं मुंहिंजी बिरादरी ईंदी। जीअं चयुमि ईअं ई थींदो। न थींदो सरदार ईअं। असांखे पैसनि जी लालच न ॾे। पैसनि जी ॻाल्हि करे असांजे फटनि ते लूण न बुरक सरदार। तूं वञ शहबाज खान खे वञी चओ हू छा थो चवे। न त छोकिरीअ जो पीउ कोर्ट में वियो ऐं छोकिरीअ कोर्ट में बयान ॾिनो त पोइ छोकिरीअ खे केर बि रोके न सघंदो। छोकिरी कोर्ट पहुचंदी त कोर्ट सगोरी फ़ैसिलो कंदी न। कोर्ट जी समन ते कोर्ट हूंदे कासिम, मज़ाक न सम्झ। असां छोकिरी जी शादी कराए छॾींदासीं त पोइ सोराब केस खटे सघंदो? सुवाल ई पैदा नथो थिए। सोराब ज़ोरी निकाह जो केस कंदो ऐं छोकिरी बयान ॾींदी त तव्हांखे पतो पइजी वेंदो। बहितर आहे त शहबाज खे चओ ऐं फ़ैसिले में ॻाल्हियूं रखो। अमीन जेको फ़ैसिलो कंदो सभिनी खे मञणो पवंदो। ॾिसी रहो हिन ॻाल्हि खे सरदार। हिननि जे मथे में हवाया बाबल। सोराब जो साथ ॾियो त हिननि जूं अखियूं खुलनि ऐं शहबाज खान भी कुछ समत में अचे बाबल। अची वेंदा समत में बगन। सूबेदार खां त पुछो छापो हयाई या न? घोड़े लाइ? हा बाबल, अंगार खान जो ॿुधायव। सूबेदार वापसि मोटियो आहे, घोड़ो हुते न हो। ओए सरदार संगार खान गलत बयानी कई। उन ते गौर करणो पवंदो बगन त असुल माजरा छा आहे। घोड़ो न हो या सूबेदार ईअं कयो या संघार खे कंहिं सुध ॾिनी, मालूम करणो पवंदो। ज़फर हिकिड़ो भेरो जान छॾाइण घुर्जे। बादल सां रोज़ रोज़ साॻियो ई मसलो। इन हिकिड़े मीरल माता जी अड़िया आहियूं। सही तो चई सन। मूं बि घणो बर्दाश्त कयो, केस बि न कयां, पर औरतूं सभु पंहिंजूं कैद करे इहा बेवाजिबी न आहे। गैरत गवारा नथी करे ज़फर। कैद कयई? हा न, छापो हणाए संदसि घरां छोकिरी बरामद कई। सभिनी खे ख़बर आहे, तोखे ख़बर न आहे? मूंखे जाई बि ख़बर न आहे, बाक़ी गिरफ़्तार थियो सा ख़बर आहे। या त हद थी वई। क़त्ल लाइ का मीरल। क़त्ल मां बि नथो चाहियां, मूंखे मारण पियो आहे। जेकॾहिं मरी पवां न, औरतुनि जी पारत अथव यार। गोलियूंस था, तूं मायूस न थी बादल। मां मायूस पंहिंजे लाइ न, पर हुन इज़तदार औरतुनि जे लाइ आहियां ज़फर। मां ई मीरल निबरंदासीं। इहो मीरल केरु थींदो आहे? इज़तुनि ऐं गैरतुनि सां खेॾण वारो। सिर्फ़ तूं छो, असीं सभु बादल सां गॾु आहियूं। औरतुनि जे तहफ़ुज़ लाइ बादल सां साथ ऐं सहकार करणु फर्ज़ सम्झी हुई सन। मीरल वठो वठो। बादल पंहिंजो पाण खे बुझ बुझ समझ। ईसन फायर न कजो। तव्हां पोयां फिरी अचोसि त मां साम्हूं थो अचां।
ठीक है जफर, हल बादल हल हल फुड़ती सा। ये तो शायद जफरा बादल ही वीसन काढ़े विया। लगे तो मुखे ता निकरणो पवंदो। निकरी न सघंदे मीरल। सुन खामोश, मुखे पिस्तल। हटी वञी सन। बादल मुंहिंजो ॾोही आ, तूं ॾोही आहीं। मां हर पलांद ॾियण लाइ तयारु आहियां। तूं छा ॾींदे पलांद बादल? बहस न कर। उज़वा उखड़ियई न त ट्रोपो ॾियण वारो बि कोन हूंदुई। त हिसाब किताब कयूंसि। जेकॾहिं हिसाब किताब में न आयो न त पुलिस जे हवाले हूंदो। तो कीअं चयो गोराम? छा रहीस? त घोड़ो शहबाज खान जे घोड़नि सां ॿधी आयो आहियां। मां पाण हुयुसि रहीस, कूड़ थोरो ई आहे। त पोइ सूबेदार छो ख़ाली मोटियो? हू बि ॾिठो थियो ऐं फोन ते मयार न आई। शहबाज खान जे माण्हुनि खे सुध पई हूंदी, सुञाणे घोड़ो हेॾां होॾां करे छॾियो हूंदो। बाक़ी ख़ातिरी सम्झो रहीस। गोराम, तूं उन वक़्तु इतलाउ करी हा। उन वक़्तु कीअं इतला कयां रहीस? फोन मूं वटि हो कोन। पंध जेतर पहुचा। काॾे वियो है जो पंध न पहुची सघे? केॾांहुं बि न। रईस जे कम सां वियोसि, देर थी वई। कहिड़ो कमु हो? तूं छॾ में यार, फसुल जी ख़बर ॾे। असल में देर आहे सरकार, पाछाटी छटा न तॾहिं। घणी देर आहे? अंदाज़न 10-15 ॾींहं त लॻी वेंदा सरकार। या एॾी वॾी देर न आहे यार। शहबाज खान जे माण्हुनि खां अॻु में लुणण ई खणणु घुर्जे। मसलो ई न आहे सरकार। कटक माण्हुनि जा हाणे बिहारे लड़ाए खणी अचबी। हा बिल्कुलु। वाह मींहुं करे फसल लुणी खणी अचबो सरकार। हाणे कागज़ मिली विया आहिनि। शहबाज खान खे जेतिरो बि ज़ोर लॻाइणो आहे जिते उनखे मोकल आहे। अबन ॾाॾनि जी मिल्कियत तो हथ करे इन संघार खान खे अखियुनि में तो सुरमो पर आहे। नामुमकिन आहे सरकार। बाक़ी हाणे मेहार बि मची मुड़स थियो आहे। अॻ में भाड़ियो हो छा? माठ कर थोथरियल त वधीक थोथर न ॾेई छॾियईं। मुंशी मेहार सां तो ॻाल्हाई। संभाल गोराम। मूंखे संभालण जी ज़रूरत न आहे। महल ईंदी आहे जितां छिरो या गोली ईंदो आहे त मथो या कुलो जलियूं ॾिठो आहे। सरदार वरी मूं ते नाराज़ थींदो आहे त तूं थो वणीस। छॾियो हाणे गेर बगैर खे। जेको बि अचे न कपजी कोरा थी मालकनि वटि वञी पहुचे त पतो पवेनि त संघार खान सां सीनो साइण जो मतिलबु छा आहे। तू मदद कर। ते औरत हर लिहाज का मजलूम आ। केडी भी हिम्मत करे तब कमजोर आ। अच्छे कपड़े ते रत जो निशान आ औरत। मदद कर परवरदिगार। पाण निकरी वञा न त चाची सारा को न को आणे मथा कड़काईंदी। न इएं कंदसि त बि मूं ते गिलाईंदी त घरां निकिरी वई। जे न निकिरंदसि त चाची सारा ऐं अदो कासिब कंहिं ॿिए जे वर चाढ़े छॾींदा। सॼी हयाती बर्बाद थी वेंदी। थोरो घणो अते ज़फर में आसरो हुयो सो बि मारण ते लही आयो आहे। कीअं कयां
नथी निकरां तब बि सड़ां थी, जे निकरां थी तब बि सड़ां थी। मां सड़ण नथी चाहियां। अमारी न्यापो कयां त मूंखे हितां वठी वञे, कंहिंसां न्यापो कयां? मूमल, हाँ केर? सपने तू हिते? हाँ मूमल, तोखे चवण आयोसि, हल मूंसां। छा? हाँ, हिते तूं अज़ाब में आहीं। शफन, अलाह के मन, तू हितां वञ। इहो तो लाइ ऐं मूं लाइ ख़तरनाक आ। खतरनि जी बाहि मां गुज़री ॼाणिया मूमल। मालूम आ मूंखे, पर तू हितां निकिरी वञ। तोखे वठी पोइ वेंदुसि। ॿुध मुंहिंजी ॻाल्हि। कुछ भी न ॿुधंदसि, तू मुंहिंजी ॿुध। अम्मा खे चओ त कंहिं बि तरीक़े सां मूंखे हितां वठी वञे, न त मां मरी वेंदसि। शफन, मूमल, ईअं न चओ। शफन, शफन, मां तोखे हथ थी ॿधां, तू हितां वञ। तोसां निकिरण मूं लाइ ख़राब आ। तू अम्मा खे चओ त मूंखे वठी वञे।